अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील ऐं धमाकेदार तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं जेका किस्त अचण वारी आहे। छा भावल सभई आशू जा माण्हू मारे करे वरी आशू खे पूरो कंदो या आशू जेको आहे वरी भावल खे पूरो करे छॾींदो। छा नेक्स्ट एपिसोड में लाला खे सिजावल खान जा दोस्त पूरो कंदा जॾहिं लाला गुनाह पंहिंजो क़बूल कंदो सिजावल खान खे उन मारियो आहे। छा नेक्स्ट एपिसोड में दोस्तों हाणे मूसा ऐं मीर जो छा थींदो सॼी कहाणी ॿुधाईंदासीं इन नंढड़े वीडियो में। पहिरियां हिन खे पूरो ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे तो दासी टीवी यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया हो इन खे फॉलो लाइक वीडियो खे अॻिते ज़रूरु शेयर कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं दोस्तों जेका हाणे किस्त अचण वारी आहे। पहिरीं ॻाल्हि त इन में लाला के सिजावल खान जा दोस्त तंग कंदा तो नवाब खान के मारे पलांद क्यों सिजावल खान जो, लेकिन लाला तंग थी करे सिधी ॻाल्हि कंदो जेको आहे मोह मारियो आहे सिजावल खान के। हाणे तव्हां कुझु करिणो आहे त कयो, लेकिन उन्हनि खे लाला खे ख़बर आहे कुझु कोन करे सघंदा। उन्हनि खे ऑफर ॾींदो लाला पाण सां मिलाईंदो लालच ॾींदो। जेका बि सिजावल खान जा इहे दोस्त हुया इहे लाला सां गॾु थी वेंदा ऐं हाकिम सादी सिजावल खान जी घरवारी जे मथां बि ॾाढो हथु खणंदी। अन क़रीब इन्हनि जो बि बुरो हशर थियण वारो आहे। बुरे जो नतीजो चवंदा आहिनि बुरो ई आहे ऐं इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों त हाणे भावल जेको आहे हिकु हिकु करे आशू जा माण्हू फिनिश करे छॾींदो। पोइ बचंदो आशू ऐं भावल जो आमणो सामणो थींदो। मां पोइ किस्त में ॿुधायो त भावल इहो हशर कंदो आशू सां, आशू जा माण्हू ख़तमु कंदो। तव्हां ॾिठो अखियुनि सां अधु माण्हू ख़तमु करे चुको आहे। जेका 2-3 रहियल आहिनि उहा अॻी किस्त में पूरा करे छॾींदो ऐं पोइ मीर ऐं मूसा जी बि लड़ाई अॻिते हलंदी रहंदी। अञा हिकु ॿ किस्ता इहे रस्ते में ई हूंदा। पोइ इन छिक छिका हलंदी ऐं भावल बि उते वञी पुॼंदो। यानी आख़िर में इहे 4 ॼणा बचंदा भावल मूसा मीर आशू। बक़ाया जेका बि हल्का फुल्का आहिनि इहे ख़तमु थी वेंदा ऐं पोइ तव्हां ॾिसंदो त इन्हनि जो आख़िरी में पाण में वरी जहिड़ो थींदो। लेकिन अॻिते हलूं था हाणे तव्हांखे तफ़सील इहा ॿुधायूं त काफ़ी किस्तनि ताईं ॾिसंदो सिजावल जो बि हिकु नओं चहिरो ज़ाहिर थी सघे थो। वीडियो पुॻो आहे दोस्तों पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। दासी टीवी खे सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।